सूअं कराचीअ में घटीअ में मुंहिंजा सिंधी अजरक टोपियूं पाए झुमरियूं हणी रहिया आहिनि। इहो दुश्मननि जे लाइ हिकु तमामु वॾो ॾुखु आहे, उन्हनि खे सूरु आहे। ऐं अॼोको ॾींहुं तव्हांखे यादि हूंदो त जंग जियो वारनि जे हिकु तासुब परस्त शाहिद मसूद असांजी हिन टोपी ऐं अजरक ते चथर कई हुई, मज़ाक़ कयो हो। ऐं अॼु हुनखे इहो ॾिसणु खपे त तुंहिंजो इहो मज़ाक़ तुंहिंजे ॻिचीअ में पियो आहे। अॼु सिंध त पंहिंजी जॻह ते पर सॼी दुनिया में असीं ईद ॾींहुं पिया मल्हायूं। असां सिंध दुश्मननि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त सिंध जे हिकु हिकु इंच जी असां हिफ़ाज़त कंदासीं। इहे कराचीअ जा ॿेट, इहे सिंध जूं ज़मीनियूं तव्हां जेके भुॻड़नि में विरायो था, असां उन्हनि जे लाइ हिकु हिकु इंच जी हिफ़ाज़त करण लाइ मैदान अमल में हूंदासीं। अॼु हिन ईद जे ॾींहं खे, अॼु असीं हिन ईद जे ॾींहं खे असीं उन एहतजाज में बि बदिली कयूं था त वफ़ाक़ ज़बरदस्ती ज़ोर ज़रिए असांजा ॿेट खणी थो वञे। हीअ जेका पीपल्स पार्टी सॼो ॾियार जी तारीख़ जे लाइ बकवास कंदी रहंदी आहे, उन्हनि वॾो कमाल करे छॾियो आहे। फ़ैसिला हुते सदर वटि थियनि था, हिते सिंध में गोंडल हाउस में थियनि था। वरी कराची कमेटी हिकु मज़ाक़ आहे, सिंध सां हिकु मज़ाक़ आहे, सिंध खे विरहाइण जी हिकु साज़िश आहे। पर उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे, उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे त हे सिंध जा जोधा, हे सिंध जा जवान, हे सिंध जूं न्याणियूं पंहिंजे हिन दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त जे लाइ हिन मैदान अमल में हूंदा। ऐं तव्हां अॼु वचन कयो इन ॿेटनि खे बचाईंदो, पंहिंजा दंग बचाईंदो। जय सिंध।